अखड़िन अज पिण अखड़िन सजन पंहिंजा सारिया गलन तां गोढ़न जूं बूंदूं बस न कलन संदेस कपिरन लोक ॾिठे न लहे या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब अॼु के हिन सलवात जो क़ुरान पाक जे ख़तम शरीफ़नि जो सवाब महबूब जे हथां ख़ुसूसतन मरहूम बाबा सनाउल्लाह मेमून साईं खे पेश कयोसीं ओ मौला साईं जा भाइर साईं इनायतुल्लाह मेमून साईं असदुल्लाह उस्ताद साईं खे बाबा रहमतुल्लाह मेमून साईं खे डॉक्टर शकील अहमद मेमून साईं खे ओ मौला ऐं मुंहिंजे अबे अमा खे ऐं जेके बि दुआ में शरीक आहियूं असांजा जेके बि वॾड़ा हे फ़ानी दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जे रूहनि खे पेश कयोसीं मौला सभिनी खे प्यारे आका जो पाड़ो कचहरी ऐं ग़ुलामी नसीब फरमा उस्ताद यार मोहम्मद मेमून साईं खे बिन जो सवाब पेश कयोसीं ओ मौला अॼो की हे तारीख़ अज जे ॾींहुं दरिया बादशाह ते सलवात थींदी वरी वापसी हिन घर में बाबा मरहूम सनाउल्लाह साईं महबूब जो ज़िक्र सलवात कराए ख़ैर कंदो हो वरी उन जे ईसाल सवाब ख़ातिर उहा महफ़िल साईं जे शहज़ादे कराई आहे एहसानुल्लाह साईं जी हे ग़ुलामी पंहिंजी बारगाह में ख़ैर उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा मरहूम सनाउल्लाह मेमून साईं बाबा खे जन्नतुल फिरदौस में करीम आका जो पाड़ो कचहरी ऐं ग़ुलामी नसीब फरमा ओ मौला एहसानुल्लाह साईं खे साईं जे भाउ नंढे खे अमी जी जल खे भेनरुनि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा यतीमन जे यार जो वास्तो थी हिननि जी क़यामत ताईं पारत अथई एहसानुल्लाह साईं खे रोज़ी में ज़ाहिरी गैबी गंज 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 अता फरमा ओ मौला जे बि साईं खे दुआ जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार साईं बाबा पपन मेमून साईं खे साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा फ़कीर फराद हुसैन साईं ख़ादिम हुसैन साईं मेमून साईं खे सभिनी घर वारनि खे अम्मा मिठी खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं कोरट जो रीडर साईं कुर्बान अली सहतो साहब खे साईं जे अम्मा मिठी भेनरुनि भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं मोहम्मद इलियास सिमंग साईं जा बच्चा घर आबाद फरमा असांजे जमात जे निगरान अरबाब अली साईं खे साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा हे जेको साफ़ी नुमाइंदो वेठो आहे बलोच साहब हाकिम अली साईं जा बच्चा घर आबाद फरमा गुलजार फुलपोटरो अलयार फुलपोटरो साईं जो बेड़ो तार एडवोकेट शहबाज रिनो मेतलो साईं जो बेड़ो तार हबीबुल्लाह साईं जे सभिनी घर वारनि खे क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला जेके बि मेमून आहिनि दुआ में शरीक आहिनि 27 जी रात जे सदके ऐं अॼोके ॾींहं जे सदके मिठे मोहम्मद जे सदके इन्हनि खे क़यामत ताईं आबाद फरमा अॼु जे बि मूंखे दुआउनि जे लाइ चयो अमड़ियुनि न्याणियुनि दुआउनि जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार सभिनी जो बेड़ो तार बीमारनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा हर मोमिन खे पंहिंजे घर में लख दुरूद पाक पढ़ाइण नसीब फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी